जे सुने नबी जी मजलिसो कचारी आहे सहाबा किराम जे झुरमट में नबी जो साहबी आयो हजरत सोबान रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी जे मजलिस में आयो फतगय्यर लौनो चेहरे जो रंग मटल नजर आयो वल हुज़्न फी वजीही चेहरे में दुख जा पहाड़ टूटल नजर आया रोई रोई करे गिरेबान दाढ़ी तर करे छरीस मुझे नबी फरमायो सोबान बुखारा नया रसूल अल्लाह बुख जे करे न मुझा महबूब बिछड़ा पोचेरी जो रंग मटल जर्द नजर आयो दुख जा पहाड़ चेहरे में टूटल छो जे मुझा सुना तासा इश्क आहे तासा प्यार आहे जदी दिए में 5-6 मरतबा अवां जी ज़ियारत न कंदो अवां खे न ॾिसंदो मूंखे मज़ो लईंदो मुंहिंजो ॾींहुं गुज़रंदो आहे खाइण पीअण वणंदो आहे साईं दिल चवंदी आहे बार बार ज़ियारत कयां अवां खे ॾिसां अखियूं तव्हां खां परे न कयां नबी साईं फरमाए पोइ ज़ियारत कर रुकावट न आहे रोए छो थो चीरो इन गम फिक्र में थो साईं दुनिया त फानी आहे अवां भी छड़े अल्लाह वट वेंदो मां भी मरी दुनिया छड़े रब वट वेंदुसि पोइ जन्नत में अवां त जन्नत जे आला मंजिलनि में हूंदो मथे मकाम में हूंदो साईं मां तव्हांजो गुलाम तव्हांजो मुरीद जन्नत मिले अलाए न मिले जन्नत मिले भी सही जन्नत जे हेठे मंजिल में हूंदुसि न तव्हां जन्नत जे मथे मंजिल में अवां जो दीदार कीअं थींदो जन्नत में ज़ियारत कीअं थींदो या रसूल अल्लाह जन्नत मिले हूरो मिलनि अवां जो दीदार न थे ज़ियारत न थे साईं मूंखे मज़ो लईंदो वाह साहबी तुंहिंजो प्यार वाह साहबी तुंहिंजो इश्क जॾहिं इहो सवाल पैदा थियो मुंहिंजो साईं ख़ामोश थी वियो आहे अल्लाह फरमायो जिब्राइल जी मुंहिंजा रब्बे जलील नबी जे आशिक अहिड़ो सवाल कयो आहे इन जो जवाब मुंहिंजो साईं न ॾींदो मोहम्मद अरबी न ॾींदो ख़ातमुल नबीय्यीन न ॾींदो इन जो जवाब मां अल्लाह पाण ॾींदुसि खोल कुरान चो सुभान अल्लाह बैयत मथे करे वॾे आवाज़ सां पर में बिस्मिल्लाह पंजो सिपारो सूरज जो नालो सूरतुल निसा अल्लाह साईं कुरान में ऐलान कयो दुनिया रो आयत नंबर 69 आहे पर मैं युतिल्लो वर रसूल फौलाइका मल्लज़ीना अन्अमल्लाहु अलैहिमा मिनल नबिय्यीना वस्सिद्दीक़ीना वश्शुहदा वस्सालिहीन वहसुन उलाइका रफीका चो सुभान भलो पवा कुरान चो सचो वादा चो 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 कुरान अल्लाह नाज़िल कयो जवाब ॾिनई साहबी जो हज़रत सोबान रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी से फरमाया जवाब अची वियो जवाब साहब फरमाया या रसूल अल्लाह केड़ो जवाब अल्लाह सी फरमाए थो कम कणता जो कम आहे सवाल जो जवाब अचियो जन्नत में नबियन सिद्दीकन शहीदन सालीन सा गदरान अल्लाह जो कम आहे रसूल अल्लाह जी ताबेदारी रसूल जी ताबेदारी हकीकी माना में सच पक सा कच्चा साना मुनाफिकी साना बेईमानी साना जहालत साना करण ताजो कम आए जन्नत में नबी जे दीदार जा दर्शन करण मार बजो कमा अल्लाह अकबर जी उठा साहबा साहबा वो सहाबा थे जिनकी हर शब ईद होती थी फजल खुदा का था के मुस्तफा की दीद होती थी।